कुनरी जे इलाइक़े पको मोड़ वेझो वाहिद वाटर रईस अहमद खान बुरगड़ी जी ज़मीन ते थरपारकर जे ॻोठ काटण जा रहवासी सूरतो किशन सरवण ऐं ॿिनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि दाहींदे चयो त असां हारी कोन आहियूं, न को कंहिंखां को कर्ज़ वरितो आहे। असीं सिर्फ़ खुली मज़ूरी कंदा आहियूं। ज़मींदार खां 2 ॾींहं अॻु पहिरीं हिसाब करायो त असां ते 16,000 छणी पिया, जेके असां बर वक़्तु ज़मीन संभालींदड़ जानी जे माइट मीर पंजाबी खे भरे ॾिना। ज़मींदार रमज़ान उर्फ़ जानी असांखे चयो त वापसि सांगड़ हलो। असां चयो असीं थर वञूं था। जंहिं तां मुछरजी असांखे उताक ते विहारे हरिक रमज़ान उर्फ़ जानी, संदसि भाउ सुल्तान पंजाबी, कमदार रशीद कपरी असांजे घरनि में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते 2 मेहूं टियाणूं, 1 मोटरसाइकिल, 45,000 रोक ऐं सूरतो जे न्याणी जे ॾाह जे लाइ रखियल ज़ेवर खणी विया। वेंदे महिल औरतुनि खे चयो त सांगड़ हलो ऐं उते हली अव्हांखे माल ऐं सामान वापसि कंदासीं। ॿिए तरफ़ ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन कुनरी जी टीम तरफ़ां पसमानदा आदिवासी मिसकिन माण्हुनि सां थियल नाइंसाफ़ी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे सभिनी वस वारनि इदारनि खे अपील कंदे चयो त ग़रीब पौरितनि सां थियल फुर वापसि कराई वञे ऐं घरनि में घिड़ी सरियाम दहशतगर्दी कंदड़ ॾुआरियुनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। HRJD न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।